अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, छा तव्हांजे मोबाइल में बि बार बार स्टोरेज फुल जो नोटिफिकेशन अची रहियो आहे ऐं अवां बार बार तस्वीरूं डिलीट था कयो, वीडियोस डिलीट था कयो, लेकिन बाद में छा थो थिए, कुझु देरि खां बाद वरी वापसि नोटिफिकेशन अची थो वञे त अवां इन जे लाइ परेशान आहियो। त पोइ परेशान न थियो, मां अवां जे लाइ अॼु 3 अहिड़ा बहितरीन हल खणी करे आयो आहियां जंहिंसां अवां जी इन मसइले खां जान छुटी पवंदी। तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरीं अवां पंहिंजी मोबाइल जी सेटिंग में अचो। मोबाइल जी सेटिंग में अचण खां बाद हिते तव्हां पंहिंजी जेको आहे सर्च बार में अची करे एप्स जो ऑप्शन हूंदो आहे हर मोबाइल में। अगरि उहो न आहे त एप्स मैनेजमेंट जो ऑप्शन हूंदो ई हूंदो आहे अव्हांजे मोबाइल में। ऐप मैनेजमेंट में अचो। ऐप मैनेजमेंट अचण खां बाद नंबर 2 तव्हांखे हिते नज़र ईंदो ऐप लिस्ट। ऐप लिस्ट में अचो। हिते तव्हांखे पूरी अव्हांजे मोबाइल जे जेकी बि एप्लीकेशन्स आहिनि सभिनी जी लिस्ट तव्हांखे हिन में शो थींदी। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां हिन मां ॾिसो त तव्हां कहिड़ी इहा एप्लीकेशन जेका तव्हां ज़्यादा इस्तेमालु कंदा हो। मिसाल फर्स्ट नंबर ते टिकटॉक आहे, वीडियो एडिटर आहे, फेसबुक आहे, व्हाट्सअप आहे। तव्हां का बि ऐप आहे जेका ज़्यादा इस्तेमालु कयो था, तव्हां उनखे हिते खोलियो। मां तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां फेसबुक खे थो खणा, छो फेसबुक अॼुकल्ह माण्हू ज़्यादा इस्तेमालु कंदा आहिनि। फेसबुक जीअं तव्हां खोलींदव त हेठि तव्हांखे 3 नंबर ते स्टोरेज एंड कैश जो ऑप्शन नज़र ईंदो। पहिरें नंबर ते नोटिफिकेशन, 2 नंबर ते परमिशन ऐं 3 नंबर ते स्टोरेज एंड कैश। इन में तव्हां क्लिक कयो। इन में क्लिक करण खां बाद हेठि दोस्तों ॾिसो, मां तव्हांखे तीर हणी करे, निशान हणी करे ॾेखारियां थो, क्लियर कैश लिखियलु आहे। तव्हां हिन ते क्लिक कयो। यादि रखो, हिते जेको क्लियर स्टोरेज लिखियलु आहे या अव्हांजी मोबाइल में क्लियर डेटा अचे, इनखे तव्हांखे हरगिज़ बि क्लिक न आहे करिणो। छो जो अगरि तव्हां इन ते क्लिक कंदव त तव्हांजे फेसबुक जी जेका बि डेटा आहे सॼी डिलीट थी वेंदी। अव्हांजो फेसबुक लॉग आउट बि थी सघे थो ऐं हमेशह जी जेका डेटा आहे उहा सभु हिन मां ख़तमु थी सघे थी। अव्हांखे छा करिणो आहे, अव्हांखे हिते क्लियर कैश करिणो आहे। तव्हां ॾिसो, हिते सॼी मालूमात लिखियलु आहे। फेसबुक ऐप जी जेका साइज़ आहे उहा 523 MB जी आहे ऐं जेका हिन में डेटा आहे उहा आहे जेका यूज़ थी आहे उहा आहे 468 MB ऐं जेका कैश डेटा आहे उहा आहे 388। टोटल मिलाए 1.38 GB। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां ॾिसजो, जीअं मां क्लियर कैश कंदुमि त बिल्कुलु काफ़ी हद ताईं हिन में स्पेस ख़ाली थी वेंदो। क्लियर कैश ते हणी करे हाणे ॾिसो दोस्तों, क्लियर कैश 0 MB थी वियो ऐं हेॾो जेको 1 पॉइंट उहो ख़तमु थी वियो, 99 थी वियो। त अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे जेको आहे वरी ॿिए ऐप में अचो, व्हाट्सअप में अचो। व्हाट्सअप में अची करे तव्हां वरी जेको आहे स्टोरेज एंड कैश ते अचो। स्टोरेज एंड कैश ते हिते अचो। ॾिसो व्हाट्सअप में कैश 56.40 MB जेको आहे टोटल व्हाट्सअप में कैश पई आहे। त इनखे तव्हां क्लियर कैश करे छॾियो त बिल्कुलु तव्हांजे व्हाट्सअप जो जेको आहे काफ़ी हद ताईं स्पेस तव्हांजे मोबाइल जी ख़ाली थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे मोबाइल जा जेके बि एप्लीकेशन आहिनि सभई चेक करे तव्हां अहिड़े तरीक़े सां इन्हनि खे ख़ाली करे पंहिंजे मोबाइल में काफ़ी हद ताईं स्पेस बचाए सघो था। ॿी सेटिंग कहिड़ी आहे? ॿी सेटिंग इहा आहे त असांजे मोबाइल जे व्हाट्सअप में जेके ऑटोमेटिक शयूं डाउनलोड थियनि थियूं, पहिरियों तव्हां इन्हनि खे बंदि कयो। इहे कीअं बंदि थींदियूं, इन्हनि जो मुकमल तरीक़ेकार वीडियो मां पहिरें भरे चुको आहियां। उन्हनि जो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो, उते वञी करे तव्हां उहा वीडियो ॾिसो। अगरि इहा सेटिंग कयो, उनखां बाद ॿी सेटिंग तव्हांखे छा करणी आहे, व्हाट्सअप में वञो। पंहिंजे व्हाट्सअप में वञी करे तव्हां सेटिंग में वञो। व्हाट्सअप में वञी सेटिंग में वञो ऐं सेटिंग में वञण खां बाद अव्हांखे छा करिणो आहे, हेठि थोरो स्क्रॉल करे ईंदव त तव्हांखे स्टोरेज एंड डेटा जो ऑप्शन नज़र ईंदो। स्टोरेज एंड डेटा ते ईंदव त मथे तव्हांखे पहिरें नंबर ते मैनेजमेंट स्टोरेज वारो ऑप्शन नज़र ईंदो। हाणे हिते दोस्तों व्हाट्सअप तव्हांजे साम्हूं उहे सभई पूरी डेटा रखंदो जेका मुंहिंजे व्हाट्सअप में पई आहे ऐं मोबाइल जी काफ़ी जेको आहे स्पेस खे उहा वरायल पई आहे। त तव्हांखे व्हाट्सअप सभु कुझु ॾेखारींदो त हिते तव्हां वटि केतिरी डेटा आहे, कहिड़ी वीडियो केतिरी MB जी आहे, छा आहे, सॼो कुझु हिते तव्हांखे शो थींदो। अव्हां हिते क्लिक करे उहा वीडियो डिलीट करे सघो था। सिलेक्ट करे उनखे या वरी सिलेक्ट ऑल ते करे ऐं जे तव्हां डिलीट वारे ऑप्शन ते हणंदव त उहे सभई वीडियो अव्हांजे मोबाइल मां डिलीट थी वेंदा ऐं व्हाट्सअप में काफ़ी जेको आहे स्पेस व्हाट्सअप जे ज़रिए अव्हांजे मोबाइल में अची वेंदो। टी सेटिंग तव्हांखे छा करणी आहे? टी सेटिंग तव्हांखे इहा करणी आहे, पंहिंजे मोबाइल जी फाइल मैनेजर में अचो। फाइल मैनेजर में तव्हां जीअं ईंदव हिते फाइल्स में अचो। फाइल्स में अची करे हिते तव्हां जेको मुकमल डेटा जेको आहे अची वेंदी। त डॉक्यूमेंट्स तव्हां वटि केतिरा पिया आहिनि, 1.3 GB। इमेजेस केतिरा पिया आहिनि, 1.9 GB। वीडियोस केतिरा आहिनि, 49 GB ऐं आइडियोस केतिरा आहिनि, 565 GB। डॉक्यूमेंट्स केतिरा आहिनि, 360 आहे ऐं एप्स जेको आहे 28 GB। यानी एतिरी स्टोरेज अव्हांजे मोबाइल जी जेको आहे बिज़ी लॻी पई आहे। अव्हां छा कयो, डॉक्यूमेंट्स में वञो या इमेजेस में वञो, जेका बि शइ अव्हांखे डिलीट करणी आहे, हितां उहा शइ डिलीट कंदव त इंशाअल्लाह अव्हांजे मोबाइल जी काफ़ी स्पेस जेको आहे अव्हांखे मुयसरु थी वेंदी। त दोस्तों, उमेद कयां थो त हिन वीडियो मां अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पहुचंदो। अगरि हीअ वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक करे कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मिलूं था अगली